पलीह साहब तव्हां हैदर बख्श जतोई साहब जे हवाले सां हिकिड़ी मीटिंग जे हवाले सां ॻाल्हि पए कई। असां चाहियूं था त असांजा ॾिसंदड़ उन जे बारे में आगाह थियनि ऐं जनाब हैदर बख्श जतोई साहब या कामरेड हैदर बख्श जतोई साहब सिंध जे उन्हनि अमल किरदारनि मंझां आहे जिन जे बारे में अॼु जो नस्ल बि घटि थो ॼाणे ऐं ख़ुदि उन ज़माने में सवाइ सियासी कारकुननि जे बाक़ी घटि माण्हुनि खे ख़बर आहे। कंबर कारकाणे वारे में जिदोजहदनि जे हवाले सां या टेनेंसी एक्ट जे हवाले सां त उन जूं बेशबा ख़िदमतूं आहिनि। जेल, शाइरियूं, लिखतूं, फ़ैसिला उहे सभु कामरेड हैदर बख्श जतोई जे विरसे तौरु अॼु बि मौजूदु आहिनि। पर अवां बनफ़्से नफ़ीस उनखे रूबरू कीअं ॾिठो ऐं उन सां कीअं रहिया, उहो जेकॾहिं असांजे ॾिसंदड़नि खे ॿुधायो। सिंध में मूंखे हिकिड़ो ई माण्हू गॾियो जेको दानश्वर बि हो, नज़रियाती माहिर बि हो, ॼाणू बि हो ऐं इनकलाबी कारकुन ऐं अॻुवाण बि हो। मुंहिंजा सवेल ॻाल्हि ते कई उहा करे ख़तमु करणु चाहियां थो त औरतुनि जी ॻाल्हि पई हली त पाण ॻाल्हि करे ॿियूं ॻाल्हियूं तकड़ियूं करे पोइ पंहिंजी ज़ाल खे चई त अचु मथे हेॾा अचु। वाई उते उहा अची वेठी माण्हू सभु हैदर बख्श जतोई ज़ाल सभिनी अॻियां वेठा। असीं त ग़ैरती सिंधी आहिनि, ॿिया सभु कम क़ुर हदीसूं खणी अचो, पर असीं सिंधी ग़ैरती आहियूं। औरतुनि जी जॾहिं असांजो असांजो कमाल ॿियो थियो हुजे त हिन ॻाल्हियूं करे बहस करे ॿिया करे हिकु करे करे चई हीअ इलाही कमु करे थी, हुन सां वरी वेठो बि तूं फलाणो किताब में हुकुम पढ़े हीअं करे हीअं करे पोइ वेठो भाई भाकर पाए उनखे स्टेज ते उनखे चुमियो हलण ते असांजे हथ में असां ते हिकिड़ी अख़बार में सॼे सिंध जे माण्हुनि ते लानत मलामत थींदी हुई। अयाज़ जो जेके बि तरक़ी पसंदि हुआ सभु काफ़र हुआ, राति ॾींहुं सुबुह शाम। ऐं हू आराम थिया उहे वरी उन सां ठहियल माण्हू हुआ, कुझु उहे ख़ुदि लिखंदा हुआ पर उन्हनि जी संगत में हुआ। मसइलनि हिकिड़ो रोशन ख़्यालु, सुठो माण्हू, भलो माण्हू, आउं हुनजो तमामु घणो मदा आहियां। डॉक्टर बलोच तंहिंजो लाड़ो बि हुननि ॾांहुं हो, असांखे ॾाढो वणंदो हो, हद खां वधीक बारवड़ा राजा हुआ। असांजे ॿियनि माण्हुनि जे बरअक्स मुंहिंजो ॻाल्हि हीअ ॻाल्हि ख़राबु आहे त ख़राबु आहे त ख़राब जे ख़िलाफ़ु कुझु कजे, रुॻो चई छॾियो हीअ हरामी आहे कोन्हे फलाणो इहो आउं ॿाराड़ियो माण्हू आहे न मूंखे कोन ख़राबु पथर खणी हाणे भला ॿियो कोन्हे हिकिड़ो खणी आणो न। पोइ मूं फरियाद दाख़िल कयो, 15-20 माण्हू हुआ उन लॾे जा जेके ख़िलाफ़ु लिखंदा या जेके हम ख़्याल हुआ। जज वटि वियो, जज बेहोश थी वियो, चई छा मुंहिंजी हीअ चवंदा त हे काफ़र आहिनि, फलाणा आहिनि, इस्लाम जे ख़िलाफ़ु आहिनि। इहो इस्लाम जे ख़िलाफ़ु कीअं आहिनि कोन, इहो थियणु घुरिजे। ॾाढो नाराज़ थियो। शक आहे त उहो माण्हू जमाल अबड़ो हो, जज हो, पर मूंखे पूरो पक न आहे। कुझु वक़्तु खां पोइ ॿाहिरि पिया हलियुसि त उहो पटे वारो बीठो हुते, मुंहिंजे बाद तूं बि न मदद करे असांखे। हा उन में जवाबु आहे डॉक्टर नबूश बलोच, ॿिया इन कतल जा सभु माण्हू राइट विंग जा, हाँ राइट विंग जा पिटिशनर बि तव्हां पाण कयो। हाँ पिटिशनर आवां ऐं जो साहिब खे चयुमि तूं फराई थी चऊं कोन को माण्हू न थी न ऐं उहे कमु कंदो आहियां जो ॿियो केरु बि न कंदो आहे न उहो आउं कंदो आहियां। जीअं मसइलो आउं चवां थो, आउं पकिड़े अॻियां लीडर करे हाणे हिन जुमिलो चयो आहे त मूं साहु विधो आहे त टेक ओवर कर बसि।
केरु बि कोन थो करे न, त पोइ पाण करियूं न। असां में अफ़ाल कोन न त ईअं करियो न। असां ॿारहाड़ी जो माण्हू आहियां, ॼठ ॿारहाड़ी जो, मुंहिंजो केरु कोन थो करे न, ठीकु आहे, कंदुसि। पोइ हू जेको पटियालो ॾिठो ॿार जेको नारंदो त मुंहिंजो तूं हिकिड़ो कमु कजांइ, 10 रुपया हथ में ॾियां, हिकिड़ो कमु कयां। जी कहिड़ो? तूं कंदो न, हलणु भलो हाज़ुर थिए। माण्हू परे परे जॾहिं वॾी रड़ कंदे त माण्हू ईंदा न। सो जॾहिं डॉक्टर भलो चयो टाइम जेतिरो डॉक्टर भलो हाज़ुर थिए, मुंहिंजो करिणो आहे, 10 रुपया ॿिया बि ॾिना। हाणे मूंखे यादि न आहे त हुन केॾी कॾहिं चयो कॾहिं कोन चई या कोन चई, आई एम नॉट श्योर। ॾींहं गुज़रे विया। हिकु ॾींहुं डॉक्टर अचे आयो पाण वारो लीडर, हा जतोई साहब, पलिजो थिया था ऐं केसि हथ खां केसि हथ छॾ, बसि 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 न कर, मुंहिंजो हिन खे हिन ईअं कर, बसि कुझु न कर, कुझु न कर, बसि कुझु न कर। जॾहिं आउं न करे सघियुसि त मुंहिंजो हल ऑफिस ते हल, हलंदो ऑफिस ते अचु, 1 कलाक में पहुचो हुते, बसि हुते ओतिरो बयानु थियो। असां ॿई हिन केस था हथ था खणूं, पाण छा कयो आहे। हुन मां बि को हिकिड़ो ॿ माण्हू आहे, हुजे त सही कर, मूंखे चई कोन त कंदासीं कोन कंदासीं कुझु हिते सही कर, करींदा। मूंखे ख़बर हुई त हे त सही वयूं करे केस हलियो कोन हलियो न, उन खां बिना हमला शुरू कंदा। पर हिन चयो मूं सही कई, हुन मां किन सही कयूं, हिकिड़ो अखर बि हुन मां करणो कोन छो। मुंहिंजो त सबर में कोन हो त हिकु पुटु हिन मौक़े जो फ़ाइदो वठी असांखे तबाह बर्बाद न कंदा। डॉक्टर बलोच न, पर ॿिया जेके साण गॾु आहे ख़ंज़ीर, पर हिन अलाए कहिड़ो जादू हलायो, अलाए कहिड़ो कई छा कई जो सभिनी ॾकी। ॿिए हिते मूंखे चई त हिन वॾा कम कया, सिंध जूं ज़मीनूं नीलाम करियूं, सिंध जूं ज़मीनूं सरकारी ज़मीनूं नीलाम था करियूं, पैसा था कमायूं, पोइ नीलाम करे सभु पंहिंजे हिन खे ॾेई छॾियूं। ज़मीनूं नीलाम था करियूं, उहो नीलाम कयो फ़ौजी रहंदा, पोइ नीलाम थींदी। फ़ौजी हो उहो नालो अलाए लक़ब अलाए कहिड़ो उहो थिए थो। मूंखे चऊं तकिड़ो आहियां, तव्हां थी थो अचां, नीलाम थी विया हुतां, नीलाम थी अचां, मुंहिंजो तव्हां न वञो, वञा त मुंहिंजो तव्हां न मिलो, मुंहिंजो तव्हां सॼी कमाई ॿेड़ी ॿोड़ी छॾंदो, हिकदमि थींदो झगड़ो थींदो ऐं तव्हांखे जेल में विझी छॾींदो, सॼा टपड़ हेठि पाण इहो बहानो करे वेठा त तव्हां हुनखे बुल ॾियो त 12 महीना जेल में विझी छॾींदा, सारा सभु पूरा थी वेंदा। कुझु कोन्हे। पोइ ख़बर पई 50 ॾींहंनि खां पोइ त वियो, हुन सां ॻाल्हाई हुई, थोरो गड़बड़ थी हुई, इलाही फ़ाइदो थियो। हिन वञी उन सां कंट्रोल कयो ऐं इलाही फ़ाइदो थियो। करे छॾियमि हिननि माण्हुनि मां हो जो हिकिड़ो मिंट ज़ाया करण जे ख़िलाफ़ु हो। को बि कमु थोरो करियूं लिखंदो, पढ़ण में ज़ोर, पाण ख़ुदि लिखंदो, शाइरी कंदो हो, सभु कमु कंदो हो हूंदो। हैदराबाद जतो ई जेकॾहिं मूंखे चए त तूं हिकिड़े माण्हू जो नालो ॾे नज़रिया जी तरह जीअं अॻुवाणी कई हुई, त आउं जोइ साहिब जो नालो ॾियां ऐं
हयाती ऐं अमली तरह कई उनखे ॾियां। मरहूम जीन सैद साहब जो ज़िक्र कयो आहे जी त हिकु त पैगाम लतीफ़ जी वाखाण कई आहे त शाह लतीफ़ खे इन नमूने मुतारफ़ कराइण में जीन साहब जो हिकिड़ो रोल आहे। ऐं ॿियो हुन दौर में हुन जेका मार्वेलस कयो बज़्म सूफ़िया सिंध त जिते बि माण्हू घटि था थियनि उते वञिजे ऐं जेके बि साञावंद या समाज सुधारक ऐं सियासी माण्हू आहिनि उहे उते पहुचनि ऐं माण्हुनि सां मिलनि ऐं ॻाल्हाइनि। बज़्म सूफ़िया सिंध जा सेक्रेटरी जनरल इन अमल खे अवां उन ज़माने जे हवाले सां कीअं था ॾिसो? उन ज़माने में इहा प्रोग्रेसिव शइ हुई ऐं मुंहिंजे पुठियां ॾीपड़ाई लटकण पियो हलंदो हो त जेम्स जे पुठियां पियो वञी मुल्क जी ॿेड़ी ॿुॾी वेंदी ऐं बज़्म सूफ़िया जा वेठा दिमाग़ जो ख़राबु पंहिंजे सां हुजत सां जेके ॻाल्हियूं थींदियूं उन सां ॻाल्हि ॿोल पॉज़िटिव हुई। बज़्म सूफ़िया सिंध खां सवाइ जॾहिं तव्हां ॾीपलाई साहिब जो ज़िक्र था कयो उन ते जेकॾहिं कुझु ॾीपड़ाई ते उस्मान ॾीपलाई मोहम्मद उस्मान ॾीपलाई साहिब बाबा तपेदार हो पोइ हुनखे तपेदारनि खे सस्पेंड कया हुआ त बाबा जो चवणो त अवी नमाज़ूं पढ़ूं कोन था त सस्पेंड थो थियां। पोइ असांखे कन में जॾहिं उथारे मस्जिद हिते न घर में न पढ़ो मस्जिद बाबा जो सस्पेंड थियण ऐं असांजे लाइ पहुचणु उन मां मूंखे चयो तूं वञी मुर्शिद वटां तवीज़ कराए अच। मां वेंदो हुउसि कॾहिं कॾहिं में कॾहिं हुन में कॾहिं हिन में पोइ मूं चयो वञा वञा त पियो मुड़िस सां मुलाक़ात कान थी थिए पर वञा थो हुनखे पैगाम ॾियां थो ऐं तावीज़ करे वठणु अचिणो हो मूंखे छो पोइ तावीज़ खणी था मुंहिंजो मूंखे घोड़ो ॾे घोड़े ते चढ़ी वञा पंध 2-4-5-6 माइल पोइ मूंखे घोड़ो ॾिनो उन चढ़ी ईंदो मुर्शिद मूंखे मूंसां कचहरी कोन कंदो मां मुर्शिद कीअं मूंसां कंदो खणी ईंदो मूंखे चई तूं किताब कहिड़ा पढ़ंदा आहियूं चई हिकिड़ो कफ़र आहे ॾीपड़ाई मूं ॿुधायो तूं उन किताब पढ़ंदा आहियूं चऊं ॾीपड़ाई पढ़ंदा आहियूं कफ़र आहे मूंखे कफ़र कोन थो थिए किताब तूं न पढ़ वाइदो कर त उनजो किताब हिन खां पोइ न पढ़ंदा आहिनि। साईं आउं वाइदो थो करियां चऊं पंहिंजी इंतिहाई कोशिशि कंदुसि त हुनजे ॾीपड़ाई जी किताबनि पढ़ण खां सवाइ पंहिंजो वक़्तु गुज़ारियां। पोइ जॾहिं आउं कामयाबु थियुसि त आउं हाज़िर आहियां त पोइ छॾे ॾियुसि किसी खे मसइलनि किताब खां सवाइ मूंखे न सरे पोइ अची कोन ईंदुसि पोइ ॾीपड़ाई नंढ बाग अलाए कहिड़ा कहिड़ा छा लिखंदो मूं कोन छॾियो ॿियो रखियमि मूं अचणु मुर्शिद सां छॾे ॾिनो हिकिड़ो दफ़ो ई मुलाक़ात थी पोइ हाणे ॾीपड़ाई जे बाग जे करे ठहियो। सैयद ॾीपड़ाई भरण कयो हे जेके हुआ इन जो घर हो कहिड़ो मुंहिंजो सुठा माण्हू आहिनि सुठा माण्हू कहिड़ा अॼु मुंहिंजो वज़ीर हुनखे थियणु खपे गुलाम भुरगड़ी जो भाउ सोभ हो असीं वेठासीं मीटिंग पई कईसीं वन यूनिट जे बारे में हिकिड़ो हमरा नौजवान आयो बदल मूं ॾिठो हीअ त मुंहिंजो ॾिठल आहे किथे मुंहिंजो ॾिठल आहे पर ॾिठल आहे पोइ उन चयो त आउं ज़ुल्फ़कार अली भुट्टो आहियां ऐं हुन में शामिलु थियण आयो आहियां
डी प्लाज़ो आहे सरकारी माण्हू हुयो, आयो सरकारी पढ़े गवर्नर थियो वेठो, ओॾा थियो तूं छा करे पोइ ॿेड़ी ॿोलण आयो हुई छा असांजी? मूंखे ॻाल्हि सफ़ा कान वणी, मुंहिंजो हाणे इहो को तरीक़ो आहे। हिकिड़ो नौजवान सुधरियो आहे, पुंडसीअ ख़्यालनि सां इख़्तिलाफ़ जी रखे थो, त पोइ आयो त इहो हुअणु खपे। जेम्स की मूं वटि चयो मुंहिंजो न थी, हा जेम्स थधो थियो, सदा थियो, सदा थियो, त हुनखे कयोसीं। तारीख़ 10 ॾींहं पोइ रखीसीं। 10 ॾींहं तारीख़ खां पोइ उहो नौजवान वरी आयो। बाबा चयो त 1 यूनिट पाकिस्तान जे बचाव जो अकेलो ई तरीक़ो आहे, लेकिन 1 यूनिट हुअणु लाज़मी आहे, ऐं इस्तीफ़ा थो ॾियां। पोइ इस्तीफ़ो ॾेई वियो। ऐं लीपड़ा जी असां ते बुआई हूंदी, ऐं चरियायो तव्हांजो ख़राबु आहे, पंहिंजा ई सफ़ा पंहिंजा ई आहिनि। आउं बसि कंदुसि, वरी फुल एज बसि कंदुसि, ऐं हीअं न आहे, चए थो हीअं न आहे, पुछंदो चढ़ियो वञे, हुजां कोन आहियां चढ़ियो, मूंखे अचे थो इहा ॻाल्हि। ज़बरदस्तु माण्हू, कॾहिं बि न वेठो, कॾहिं बि घटि कोन थियो, कॾहिं बि कोन थियो। ऐं पोइ पुछा मुंहिंजो अबार चरिया 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 थो जी ॻाल्हि मूं हाणे सम्झी आहे। इहो ॾाढो माण्हू दिलभर माण्हू, जेके सिंध में दिलभर माण्हू पिया थियनि। हिन जो ज़िक्र पए कयो किताब जो तव्हां, सो हीउ थो चए भुट्टो ऐं अयूब, इहो जेको सो कमरेडनि ऐं इन्हनि सां मिक्स थियल आहे। हीउ जेको फैज़ ऐं उहो हा, इहे इन्हनि ते जेके जेल में विया हुआ, इन्हनि तबसरो कयूं हितां पढ़ जनरल चए थो असांजा जनरल बि हिन मिक्स थियल आहिनि। ॿी पढ़ तव्हां। General Akbar is a great schemer, and so were his associates like Malik Ishaq, Major Ishaq, and others of the Pindi conspiracy case. They all have communist leanings and must have got together on this venture. They must also be happy on Bhutto's success in the hope that they may have well opened the way for their lifelong ambition of establishing communist order. There are other hardened communists like Rahim, Mubashir, Rasool Palijo, and Mahmoud Kasuri, and others too, who must have lent a helping hand in evolving theory and action. There is no doubt about it that Bhutto has a substantial number of seasoned and experienced communists behind him, apart from large volatile masses of youngsters.